अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरान टीवी न्यूज़ में बालिकार आवां सारा सुमरो हिन बुलेटिन में सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जी जनाज़े नमाज़ अदा। तेहरान जे ग्रैंड मस्जिद में आयतुल्लाह अली ख़ामनाई ऐं संदसि शहीद बातिन जी नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सदर मसूद पिज़िक्शियान समेत ईरानी क़ियादत ऐं लखे सोग वारनि जी शिरकत। 100 मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह नुमाइंदा बि जनाज़े नमाज़ में शरीक। शहीद आयतुल्लाह ख़ामनाई जी तदफ़ीन 9 जुलाई ते मशहद शहर में कई वेंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीका अॼु बि दुनिया में उम्मीद जो किरणो आहे, उनखे कॾहिं बि नाकाम थियण न ॾींदासीं। अमरीकी फ़ौज अॼु सभ खां वधीक मज़बूत ऐं ताक़तवर फ़ौज आहे। अमरीका जे आज़ादी वारे ॾिहाड़े जे तक़रीब खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमरीका कॾहिं बि कम्युनिस्ट मुल्क नाहे रहियो। आलमी निज़ाम में कम्युनिज़म पंहिंजो वजूद विञाए चुको आहे। कम्युनिस्ट नज़रियनि खे अमरीका में कामयाब थियण न ॾींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी स्कर्दू पहुची वियो। सुभाणे गिलगित बिल्तिस्तान जे नए चूंडियल वज़ीर आला जे हलफ़ बरदारी तक़रीब में शिरकत कंदो। एयरपोर्ट ते बिलावल भुट्टो ज़रदारी मुसाफ़िरनि सां बि मिलियो, सेल्फियूं बि वरितियूं। लाहौर जे डीआईजी ऑपरेशन फैसल कामरान चयो आहे त लाहौर वाक़े में मुल्क जे वॾी शख़्सियत जा माइट मुलविस आहिनि। ॿई गैर मुल्की औरतूं 26 जून ते इस्लामाबाद ऐं 29 जून ते लाहौर पहुतियूं हुयूं। गाॾी जी लोकेशन जी मदद सां रज़ा डार खे ट्रेस कयो वियो। सरगोदा में छापे दौरान फैमिली ॿुधायो हो त नायब वज़ीर आज़म जा माइट आहिनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डीआईजी ऑपरेशन चयो आहे त ॿिन्ही गैर मुल्की औरतुनि खे बाज़ियाब करे 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। सिफ़ारतखाने सां राब्ते बैदि औरतूं मेडिकल चकास लाइ राज़ी थियूं। वाज़िह थी वियो आहे त औरतुनि सां कंहिं ज़्यादती कई ऐं कंहिं धमकियूं ॾिनियूं। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ वाक़े जो नोटिस वरितो आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर शिज़ा फ़ातिमा चयो आहे त निजी मिल्कियतुनि मथां टावर लॻाइण लाइ मालिक खां इजाज़त वरिती वेंदी। टेलीकॉम बिल सां कंहिं जी ज़ाती ज़मीन या जॻह ते ज़बरदस्ती कब्ज़ो न थींदो। इस्लामाबाद में कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शिज़ा फ़ातिमा चयो आहे त इत्फ़ाक़ राय सां कानून साज़ी कई पई वञे। टेली कम्युनिकेशन एक्ट में तरमीम वक़्त जी ज़रूरत आहे। निजी प्रॉपर्टीज़ जे हवाले सां कैटेगरीज़ ठाहियूं पियूं वञनि। मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण जमहूरियत ते राताई ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। पीपल्स पार्टी पारां सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में एहतिजाजी रैलियूं, तक़रीबूं ऐं मेड़ाका। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त